पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर खान आर्मी चीफ से मुलाकात की तस्दीक करे छॾी। अडियाला जेल ॿाहिरां साफ़ी सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर खान जो चवणु आहे त अमीन गंडापुर ऐं हुन आर्मी चीफ से धारदार मुलाकात कई। पीटीआई जा समूरा मसला ऐं मुतालबा आर्मी चीफ अॻियां रखिया विया। मुल्क के इस्तेकाम से लगे पियल सभिनी मामलनि ते बि ॻाल्हियूं कई पयूं। मुलाकात में ॿिए पासे का बि हाकारी जवाब मिलियो। इस्टेब्लिशमेंट सां सिधी रीत ॻाल्हियूं सुठो अमल आहे। उम्मीद त हाणे सूरत-हाल बहितर थी वेंदी। पीटीआई बानी समेत गिरफ्तार कारकुनन के आज़ाद किया वञे। तहरीक इंसाफ बाज़ाब्ता तो लिखत में मुतालबा पेश करे छॾिया। क़ौमी असेंबली के स्पीकर अयाज सादिक की सदारत हेठ हुकूमत ऐं तहरीक इंसाफ विच में ॻाल्हियुनि जो टियों दौर बि ख़त्म। पीटीआई हुकूमती कमेटी आॾो लिखत में 3 सुफ़्हनि ते ॿधल 2 मुतालबा पेश कया। पीटीआई बानी ऐं गिरफ्तार कारकुनन की आज़ादी 26 नवंबर ऐं 9 मई के वाक़िअनि ते अदालती कमीशन जोड़ने जा मुतालबा शामिल। स्पीकर अयाज सादिक चयो आहे त ॻाल्हियूं सुठे नमूने हलन पयूं, कंहिंखे बि गणती करण की ज़रूरत नाहे। हुकूमती कमेटी चयो आहे त को न को रस्तो ॻोल्हियो वेंदो। ॾिसणो पवंदो त मसइलनि जे हल लाइ बहितरीन रस्तो कहिड़ो थी सघे थो। सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवणु हो त उमर अयूब पंहिंजा मुतालबा लिखत में कमेटी आॾो पेश कया ऐं पढ़ी ॿुधाया। हुकूमती कमेटी 7 ॾींहंनि अंदरि लिखत में जवाब ॾींदी। तहरीक इंसाफ हुकूमत सां ॻाल्हियूं नाकाम थियण जी सूरत में एहतजाज जो चेतावनी छॾियो। क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान उमर अयूब जो चवणु आहे त हुकूमत सां ॻाल्हियूं कामयाब न थियूं त एहतजाज खां अॻिते वधंदो। हू न डील ऐं न ढिल चाहिनि था। गिरफ़्तार कारकुननि जी आज़ादी 26 नवंबर ऐं 9 मई ते अदालती कमीशन संदन मुतालबा आहिनि। समूरनि मेंबरनि खे आईने कानून तहत आज़ाद कयो वञे। एग्ज़ेक्टिव ऑर्डर सां इहो मामिलो हल न थींदो। एम्पायर सही हुजणु घुरिजे ऐं हुकूमत कमीशन जोड़े त हर शइ पाइखी थी वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर अताउल्लाह तारड़ चयो आहे त 190 मिलियन पाउंड मेगा करप्शन जो स्कैंडल आहे। दुनिया में मिसाल नथो मिले। 190 मिलियन पाउंड उन करे ॾिना विया जो उहे अवाम ऐं हुकूमत जा पैसा हुआ जेके ज़ब्त थियल न हुआ त नेशनल क्राइम एजेंसी पाकिस्तान हुकूमत खे छो ॾिना। बरतानिया जे नेशनल क्राइम एजेंसी शहबाज शरीफ खे क्लियर कयो। पाकिस्तान जी मईशत में बहितरी आई आहे। दुनिया बि एतिराफ़ कयो आहे। डिफॉल्ट जो ख़तरो मुकमल तौर ते ख़त्म थी वियो आहे। पाकिस्तान तरफा हमास ऐं इसराइल विच में जगबंदी बारे ठाजी आजियां। पढ़ी वज़ारत जे तर्जमान शफ़क़त अली ख़ान जो चवणु आहे त इसराइली फ़ौज जे बमबारी सबबि क़ीमती जानियूं ज़ाया थियूं आहिनि। उमीद त ग़ज़ा में जगबंदी मुस्तक़िल बुनियादनि ते हूंदी। वालरल कश्मीर जो मसइलो बि गॾियल क़ौमुनि जे ठहिराउ मौसूब हल थियणु घुरिजे। इस्लामाबाद में इस्लामी मुल्कनि में औरतुनि जी तालीम बाबति कॉन्फ्रेंस कोठाई पई, जंहिं में वज़ीर आज़म औरतुनि जी तालीम जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। पाक चीन बातरफ़ा सियासी मुशावरत जो चौथो इजलास बेजिंग में थियो, जंहिं में ॿिनि तरफ़नि लाॻापनि में बहितरी ते इत्मिनान जो इज़हार कयो वियो। इजलास में सी पैक ते हलंदड़ मंसूबनि जो जाइज़ो वरितो वियो। वफ़ाक़ी हुकूमत यूथ प्रोग्राम तहत कर्ज की रक़म 15 लाख रुपया करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ कारोबारी सहूलियतुनि के हवाले से इजलास यूथ प्रोग्राम तहत कर्ज की रक़म 5 लाख का वधाए 15 लाख रुपया करण की हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त कारोबार बाबति सहूलियतुनि की फराहमी लाइ तफ़सीली सर्वे मुकम्मल कई वञे। कारोबारी सहूलियतुनि लाइ तरक्की याफ़्ता मुल्क के मॉडल्स ते अमल खे यकीनी बणायो वेंदो। सॼी दुनिया में नंढे कारोबार की मईशत में अहमियत आहे। मुल्की एक्सपोर्ट में इज़ाफ़े लाइ एसएमएस के भी हथी वठण हुकूमत की तरजीह है। सिंध हुकूमत जो ख़राब गाॾियूं नीलाम करण ऐं सरकारी मुलाज़िमीन लाइ ईवी गाॾियूं ख़रीद करण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल नामेमन जी सदारत हेठ सब कमेटी जो इजलास। मुख़्तलिफ़ वादनि जे सेक्रेटरीज़ पारां सरकारी गाॾियुनि बाबति 10 सालनि जो रिपोर्ट पेश। इजलास में ख़राब गाॾियूं नीलाम करण ऐं सरकारी मुलाज़िमनि लाइ ईवी गाॾियूं ख़रीद करण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल नामेमन गाॾियुनि जे अलॉटमेंट खे रेगुलेट करण लाइ गाइडलाइंस ते अमल करण की हिदायत कंदे चयो आहे त वसीलनि खे बचाइण लाइ नीलामी जो अमल 1 महीने में पूरो थियणु घुरिजे।
ईवी गाड़ियूं ख़रीद करण सां हुकूमत खे फ़ाइदो थींदो। उन सां POL जी बचत ऐं नीलामी में सवलाई थींदी। पिशावर हाई कोर्ट बुशरा बीबी की हिफाजती ज़मानत मंजूर करे वरिती। पिशावर हाई कोर्ट के चीफ जस्टिस इशराक इब्राहिम जस्टिस वकार अहमद बुशरा बीबी की हिफाजती ज़मानत की दरख्वास्त ते ॿुधणी कई। वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त बुशरा बीबी तोशाखाना 2 केस में पेश थी रही है। अॼु हिफाजती ज़मानत की दरख्वास्त में पेश नथी थी सघे। अदालत बुशरा बीबी की हिफाजती ज़मानत 1 महीने लाइ मंजूर कंदे लाॻापियल अदालत सां राब्तो करण जो हुकुम ॾेई छॾियो। वडे वजीर सैयद मुराद अली शाह सां बरतानवी डिप्टी हाई कमिश्नर मिस सारा मोनी की अलविदाई मुलाकात। वडे वजीर तरफा सारा मोनी की खिदमतुनि ऐं तरक्याती रिथान में बरतानिया की शमूलियत की वाखाण। मुलाकात में ॿिन्ही मुल्कनि जे विच में ॿितरफ़नि लाॻापनि खे वधीक मज़बूत करण ते इतफ़ाक़। बरतानवी डिप्टी हाई कमिश्नर सिंध हुकूमत जे सहकारी मेहमान नवाज़ी की तारीफ़ कई। वडे वजीर मुराद अली शाह ॻाल्हाईंदे चयो आहे त पाकिस्तान ऐं बरतानिया जा लाॻापा वधीक सघारा थिया आहिनि। शेदादकोट भरिसां हथियारबंदनि जी फारिग में पीरसन मारिजी पियो। ए सेक्शन थाणे जे हदलड़ शाह भरिसां हथियारबंदनि पीरसन ते हमलो कयो। फारिग जे नतीजे में पीरसन हुसैन बख्श कोसो मारिजी पियो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। उमरकोट वेझो नीगर ज़रे ज़मीन में गैर कानूनी लॻल ट्रैक्टर लिफ्ट मशीन में विछड़ी फोत। वो चालाए ॾिनो महर में 14 वरियनि जो गुलाम हुसैन दरस ज़मींदार आलम महर जी लिफ्ट मशीन में कटिजी फोत थी वियो। नीगर जे फोत थियण ते घर में रोज़ राड़ो मतल। वारसनि पारां ज़मींदार ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में रोड हादसनि में वॼणा हयातूं न्याय वेठा। मलीर वेझो सुपर हाईवे ते डंपर जे टक्कर में नींगरी फौत। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। फोती नींगरी जी तामिया तौर सुञाणप ॾेई वेझो ॿिनि मोटरसाइकिल्स में टक्कर जे नतीजे में नौजवान फौत ऐं फालिस ज़ख़्मी। फोतीअ जी मीर मोहम्मद दर तौर सुञाणप। हादसे बाद लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। सिंध के मुख्तलिफ शहरन में हाईजो वर्कर्स यूनियन जा जबरी रिटायरमेंट ऐं बरतरफ़ करण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। लाड़काने में मुलाज़िमनि जे सर्कल ऑफिस अॻियां अलामती बुख हड़ताल। शेदादकोट में मुलाज़िमनि लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि चयो त हू ॾींहं राति महिनत करे कंपनी खे फ़ाइदो ॾियनि था। हिफ़ाज़ती सामान तोड़े मुलाज़िमनि जी खोट बावजूद ड्यूटी कंदड़ मुलाज़िमनि खे इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। जबरी रिटायरमेंट ऐं बरतरफ़ीअ वारा ऑर्डर वापसि वरिता वञनि। अमेरिकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त कंहिं बि सदर खे ॾोह में छूट न हुजणु घुरिजे। पॉलिसियुनि जे तसलसल जमहूरियत खे बरक़रार रखियो आहे। हू ट्रंप इंतज़ामिया लाइ दुआकू आहे। चीन पर अमेरिका खे दुनिया जी क़यादत करणी आहे। कुझु अमीर माण्हुनि जे हथनि में ताक़त अचण ते परेशान आहे। कुझु माण्हुनि वटि दौलत जमा थियण जमहूरियत लाइ ख़तरो आहे। सोशल मीडिया ते इतला जी जांच थियणु घुरिजे। हू टेक्नोलॉजी ताक़त ऐं दौलत में वाध हिकु जहिड़ो ख़तरो सम्झनि था। हमास ऐं इसराइल विच में जंगबंदीअ जो छा थी वियो। सीज़ फायर कैदियुनि जी मटस्त ऐं इसराइली फ़ौज जी गज़ा पट्टीअ मां निकाली छा में शामिल। अमरीकी सदर जो बाइडन ठाह जी तस्दीक करे छॾी। छा बाद गज़ा में इमदादी सामान पहुचाइण जो सिलसिलो शुरू। केतिरियूं ई गाॾियूं ॾखण गज़ा जी पट्टीअ में दाख़िल। ओसी बाग़नि बि इसराइल ख़िलाफ़ हमला रोकण जो ऐलान कंदे चयो आहे त हू बि ठाह जो एतिराम कंदा। जंगबंदीअ बाद इसराइल ते मिसाइल ऐं ड्रोन हमला बंदि कंदा। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल तरफ़ां हमास ऐं इसराइल में ठाह जी आजी आहे। गज़ा में जगबदी के ठाह जे ऐलान बावजूद इसराइल जा वालेरियल पट्टी ते हमला रुकजी न सघिया। इसराइली फ़ौज जे ताज़नि हमलनि में 40 फ़लस्तीनी शहीद। 7 अक्टूबर 2023 खां जारी जंग में 47,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। 1,15,000 ज़ख़्मी थी चुका। तबाह थियल इमारतनि जे ढेरे खां लाश मिलण जो ख़दशो।
ऐं बॉलीवुड अदाकार सैफ अली खान चोरनि सां मज़ाहमत कंदे ज़ख़्मी सैफ अली खान ऐं संदसि घरवारी करीना कपूर वाक़े जी तस्दीक करे छॾी। जारी कयल बयान में करीना कपूर जो चवणु आहे त राति देर सां हथियारबंदनि घर में घिड़ी चोरीअ जी कोशिश कई। मज़ाहमत ते जवाबदारनि चाकुनि जा वार करे सैफ अली खान खे ज़ख़्मी कयो। संदसि अस्पताल में इलाज जारी आहे। मधा कंहिं बि अफ़वाह ते ध्यानु ॾियण बदिरां संदनि तरफ़ां जारी कयल बयान ते यकीन कनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ में भली कार अफ़िया मारबी थई ऐं दुआ भुट्टो नाज़रीन हेडलाइन समाले शूं तफ़सीली ख़बरूं ने शॉर्ट ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो।